अंजा तू न जॾहिं खिलंदी आई ईअं थो लॻे ॼण पूरी काइनात मुर्की पई आहे। लफ़्ज़नि जो जादूगर आहे। ऐं मूंखे पका आहे तव्हां इलेक्शन में मूंखे ई वोट ॾींदो। अहिड़ी आवाम दुश्मन सियासतदान खे वोट जे ज़रिए तव्हां ख़त्म करे सघो था। ही सरकारी स्कूल आहे, को रईस अली नवाज़ खान जी जागीर नाहे। इन्हे जी सज़ा तोखे ज़रूर मिलंदी। पाण हाराए वियासीं धीअ। न बाबा न, असां खटे विया आहियूं। तव्हांजी शादी हिकु अहिड़ी छोकिरी सां थी जेका तव्हांखे दिल ई जान सां मोहबत कंदी। पर ही पैसा कर्ज तौर न तोखे नौकरी मिलण जे इनाम में ॾियां थो। तुंहिंजो कसम खणी थो चवां त ज़िंदगी भर मुंहिंजे ज़िंदा रहण जो सबबु तूं ई हूंदी आहीं। चाचे संघार खे बाबा ॾांहुं मोकिल न मुंहिंजे रिश्ते लाइ। This time chat is brought to you by ए परवरदिगार, ये मोहब्बतों के रहमतों के सिलसिले बनाए रखना। दुआ को बहरिया टाउन। असां वक्ती तौर ते त नाकाम ज़रूर थिया आहियूं, पर इहा नाकामी हमेशह लाइ न आहे। मां तुंहिंजी दरख़्वास्त कोर्ट में ॾियां थो। मूंखे यकीन आहे त असां सां ज़रूर इंसाफ़ थींदो। नाकामी हमेशह लाइ हार खाईंदी ऐं कामयाबी हमेशह फ़तेहमंद रहंदो। फ़क़ति तुंहिंजो सलीम। वाह अनुथी घर लाणी अम्मा नियाणी तो पराए घर जी हूंदी
खुश रही पंहिंजे घर में अम्मा। वाकई ही ॾींहुं त हर न्याणी ते ईंदो आहे, पर अहिड़ो ॾींहुं के न्याणी ते न अचे, के न्याणी ते न अचे। अम्मा असीं तो खां परे थोरे ई हूंदासीं, साॻे ई ॻोठ में रहूं था। जॾहिं दिलि चवंदी तव्हां ॾांहुं हलिया ईंदासीं, ऐं वरी जे तुंहिंजी दिलि चवे न असां ॾांहुं हली अचूं। ॿुधी पिणे माणे छा चयो? हाणे ॿुधी घर हलूं, घर हली ॿिया बि घणा ई सोण साठ करणा आहिनि। अरे ये छा है? शादी आए का मैं तो काने का। हलो हलो देर भी थियानी। ये केड़ी मस्करी पे हले? अरे गुलामू तू चुप कया बिठाई वठी त बामा। हलो ड्राइवर के तकड़ है इशारे में दो। हलो आने हलो छाजो रोज रारो लगा तो मैं तो सिया जा शादी खुशी आए पंजे तो ख्याल तो मुझे तो ख्याल कयो। हलो आनी। अरे हल 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 वठी त बामा लूटी बिठो। हल संजा मुझी मिठी मुझी जान खबर ना है तू इन जानवर सा हिन वक्त की रात गुजारी रही हुंदी। मां केडो न मजबूर आया केडो न कमजोर आया जो तोके सरियाम एक वहशी जानवर के हवाले कयो वियो ऐं मां कुछ भी न करे सकिस। काश कुछ करे सगा। संजा मुझी जान मुझी मिठी संजा मुझी जान अज ज़ुल्म जी फतह थी आहे नाग कटे वई आहे ऐं कुड़ पंहिंजी कामयाबी ते जश्न मल्हाए रहियो आहे। पर सुधा ऐं ग़लति रस्मनि खटियो आहे। लॻे थो मुंहिंजे ॻाल्हाइण सां तव्हांजी निंड फिटी आहे। सलीम पुत्र निंड ना है फिटी पर एतिरो ज़रूर थियो आहे जो गहरी निंड मां सुजाग थिया आहियूं। हाणे जीअं तूं चवंदे ईअं थींदो। This time check is brought to you by भरोसे के 50 साल एंग्रो फर्टिलाइजर। थिंग
अॼु असां सां छा थियो आहे? हा ख़बर है अॼु मुंहिंजी दिलि चवे थी त मां मरी वञा। हाणे असांजो जीअण जो सबबु कोन रहियो आहे। सदोरी, मां त जीअर ई मरी वियो आहियां। मूं पंहिंजे जिगर जे टुकड़े खे हिकु टके जे माण्हू जे हवाले करे छॾियो। छा था करे सघूं पाण? सभु कुझु त उन वॾेरे जे हथ में आहे। उनजी मर्ज़ी जीअं वणेसि तीअं करे थो। बस सदोरी, आऊं वरी अल्लाह खां सिर्फ़ु इहा दुआ घुरी सघां थो, अल्लाह ताला वॾेरे खे ग़रक़ करे छॾे, तबाह करे छॾे, बर्बाद करे छॾे। अल्लाह ताला खेसि संदसि गुनाहनि जी सज़ा ज़रूरु ॾींदो सदोरी, ज़रूरु ॾींदो। हा, असां ग़रीब इन वॾेरे खे पिटनि ऐं पारातनि खां सवा करे छा था सघूं? पर बाबा, ही वॾेरा ऐं समूरा ज़ालिम ग़रीबनि जी पिटनि सां मरणा हुजनि हा त कॾोह खां मरी वञनि हा, त पोइ उन्हनि मां अॼु ताईं को बि ज़िंदा न बचे हा। त पोइ असां ग़रीब छा था करे सघूं सचल पुट, सवाइ पिट ऐं पाराते जे? बाबा, तव्हां ग़रीब छो था हरू भरू पाण खे कमज़ोर सम्झो? तव्हां ग़रीबनि वटि वॾी ताक़त आहे। जेकॾहिं तव्हां उन्हनि खे पंहिंजो क़ीमती वोट न ॾियो त उहे ताक़तवर न थी सघनि। अव्हां जी सॼी ताक़त अव्हां जे वोट में लिकियल आहे। जेकॾहिं अव्हां खे रेस अली नवाज़ ख़ान खां जान छॾाइणी आहे त ईंदड़ इलेक्शन में खेसि वोट न ॾियो। पर पुट, असां ॿिनि जे वोटनि सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? बाबा, फ़र्क़ु पवंदो, तमामु घणो पवंदो। वॾेरे जे ख़िलाफ़ वोट ॾेई उन सां नफ़रत जो इज़हार करियो। नथी ॾिसां तुंहिंजा राज़। मुंहिंजा चांहि ठाहिया ऐं वञ, मथां ते कमु करिणो अथई। हा, छा कंदसि? छेड़ा मेड़ना अथई। छेड़ा मेड़ींदसि मां? हा। मां छा लाइ छेड़ा मेड़ींदसि? तूं मुंहिंजी ज़ाल आहीं। ज़ाल आहियां तुंहिंजी मां? हा, ज़ाल आहियां। ज़ोर ज़बरदस्ती सां शादी करे ज़ाल नाहे थी वो। तूं मूंसां ज़बरदस्ती शादी कई आहे। कन खोले ॿुधी छॾ, मां तुंहिंजे ख़िलाफ़ कोर्ट में मुक़दमो दाख़िल कयो आहे। जल्द तूं जेको आहीं न जेल में हूंदे। ऐं ज़बरदस्ती शादी करण जुर्म आहे। ऐं हा, मूंखे इहा बि ख़बर आहे त मूंखां अॻु तूं 2 ज़ालूं पहिरीं मारे चुको आहीं। उन्हनि जे माइटनि बि मुक़दमो दाख़िल कयो थी। ॾिजांइ मूं सभिनीनि खे। छा थो ॾिसी दोॾा फाड़े? हल वञ, हाणे मुंहिंजे लाइ चांहि ठाहे अच। चांहि मां ठाहियां? हा, तूं वञ, चांहि ठाही थो या वञा थाणे? छोरी आहे छुरी, वञा थो। वॾो आयो मुड़ुस थींदो। मञा थो, तुंहिंजो ज़ख़म गहरो आहे। ज़ख़म खे खुरचण सां उहो भरिजी न सघंदो आहे। रहंदो ज़ख़म नासूर थी वेंदो आहे। अॼु मूंखे महसूसु थिए थो त ही दुनिया हिकु जुआ जो खानो आहे। उते कॾहिं खटिबो आहे, कॾहिं हाराइबो आहे। बाबा, के बदनसीब जुआरी अहिड़ा बि हूंदा आहिनि जो हर दाव हाराईंदा आहिनि, या चालाक ऐं शातिर जुआरनि जा था ठगजी लुटिजी वेंदा आहिनि। ऐं ज़िंदगी में का बि बाज़ी कॾहिं खटे न आहिनि सघंदा।
असीं उन्हनि मां आहियूं बाबा, असीं उन्हनि मां। सलीम पुट, तूं त वॾो हिमत वारो आहीं जो संजा खे हिमत ॾियारण लाइ चिठी लिखी आहे। पोइ हाणे एॾो मायूस छो थियो आहीं? जे तूं मायूस थींदे त संजा जो छा हाल थींदो? बाबा, आउं ॾुख ऐं अज़ाब जे अड़ाह में जली रहियो आहियां बाबा। हिन वक़्तु मूंखे कुझु बि यादि न आहे सवाइ हुनजी त हिन वक़्तु संजा ग़ुलामू जे क़ैद में आहे बाबा। वाह संजा, जंहिंसां मूं पूजा जे हथ ताईं प्यार कयो आहे। वाह संजा, जंहिंजो नालो मुंहिंजे लाइ मुक़दस आहे। वाह संजा, हिकु अणपढ़ियल जाइल जे क़ैद में अयो मुंहिंजी संजा जी ज़िंदगी जो मालिक बणिजी वियो। बाबा, मूं ई मुंहिंजी संजा न सिर्फ़ु हिक ॿिए खे जीवन साथी बणजण जो फ़ैसिलो कयो, पर हिन ॻोठ जे मासूम गुलड़नि खे पढ़ाइण ऐं किन इल्म जे ज़ेवर सां आरास्ता करण जो वचन बि कयो। सलीम पुट, तव्हां ॿिन्ही जीवन साथी बणजण जो फ़ैसिलो कयो आहे त तव्हांजो इहो सुपिनो ज़रूरु पूरो थींदो। ज़ाहिरीअ में त ईअं ई थियणो आहे, पर असांजी मदद अल्लाह साईं पाण कंदो। वारे साली नवाज़ खानवा, तू हुकुम करी ऐं पूरो न थिए, सवाल ई पैदा नथो थिए। हा कमदार, माण्हू रुगो हरू भरू मुंहिंजे ताक़त जो ग़लति अंदाज़ो लॻाईंदा आहिनि। बाबल साईं, तव्हां जबल आहियो जबल। तव्हां सां मथो टकराईंदा त मथो संदन ई फाटंदो, तोखे कुझु न थींदो। तुंहिंजी ॻाल्हि सही आहे कमदार, पर ही मास्तर सलीम जहिड़ा माण्हू सम्झण जा न आहिनि। हाणे त घणो ई सम्झी वियो हूंदो बाबा। घर में कोहराम मतल अथसि, अॼुकल्ह जो मजनू हो मजनू। मातम त सूमार जे घर में हूंदो जो असांजो हारी थी करे असांजे मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ छोरीअ खे पढ़ाए मास्तरियाणी कयो अथसि। हाणे त छोरीअ जी नौकरी चट थी वेंदी ऐं छोकिरियुनि वारो स्कूल बंदि थी वेंदो। हा, हिक धक में 2 शिकार थी विया। बाबा, ॿुधो अथमि त मुखालिफ़ वारनि इलेक्शन जो फार्म भराए वर्क शुरू करे ॾिनी आहे। उहो छोरो जेको बालेस्टर थियो आहे, पते थो तव्हांजे ख़िलाफ़ धुआंधार तकरीरूं कंदो। इलेक्शन त खटी कोन सघंदो, बाक़ी तकरीरुनि जो शौक़ु अथसि, भली पियो करे। पर बाबा, ॿुधो अथमि माण्हू वॾी हुनखे मोट था ॾियनि। जिथे थो वञे माण्हुनि जा मेड़ गॾु थियो वञनि। कमदार, अंबो त मदारी बि कंदा आहिनि। असुल कमु आहे वोट वठणु। उहो हिनखे मिलंदो, हुनखे कोन मिलंदो। ख़ुदा करे ईअं थिए। हू हिकु ॿी बि ॻाल्हि ख़तरनाक करे रहियो आहे। हा, चवंदो हूंदो त हर ॻोठ में बंदि पियल स्कूल खोलाईंदुसि, नवां स्कूल ठहिराईंदुसि, लाइटूं हणाईंदुसि, वग़ैरह वग़ैरह। ईअं न कमदार? हा बाबा, भली पियो लॿाड़ू हाणे, पर वोट हिकु बि न मिलंदुसि। This time check is brought to you by मुझे भरोसा है सरसब्ज एनपी और कैन गवारा पर। सरसब्ज खादें, जमीन की जान, फसल की शान। वक्त जी मजबूरिया, वक्त जी मजबूरिया, एवानन में केर घुर्जे, एवानन में केर घुर्जे, ये सजाद, ये सजाद। सजाद साईं खां हालावाल वठिजे, उहो असांजो महिमान आहे। रईसा हालावाल वठोसि भला। महिरबानी, अॾे ते असांखे हालावाल ॿुधायो। हालावाल पारायूं, गुलाम सिंह तव्हांखे अजरक पारायूं। ए दोस्तो, मां गुज़ारिश कंदुसि रेस गुलाम सेन खे त सजाद साहब खे अजरक पाराए।
दोस्तो भारो मुझो नालो तव्हांजे आॾो को नओं न आहे। असांजे खानदान अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं हाणे बि इहो जज़्बो रखूं था। असां अवाम जे तक़दीर बदिलाइण जे लाइ इलेक्शन में बीठा आहियूं। असां चाहियूं था त अवाम जा ही समूरा ॾुख ऐं दर्द ख़तम थियनि, माण्हुनि खे उहो रुतबो ऐं इज़त मिले जिन जा हू हक़दार आहिनि। असां चाहियूं था त राशि ऑफिसर तव्हां ते ज़ुल्म न कनि ऐं तव्हांखे इंसाफ़ मिले, करप्शन ख़तम थिए, गुंडनि ऐं ॾोहारियुनि जो ख़ात्मो थिए, अवाम जे लाइ बेरोज़गारी ख़तम थिए, उन जे लाइ तालीम, सिहत, सफ़ाई जहिड़ियूं शयूं मौजूदु हुजनि। ऐं आउं तव्हांखे इहो बि ॿुधाइण थो चाहियां त अॼुकल्ह जा वॾेरा जेके रवायती सियासतदान आहिनि उन्हनि तव्हां सां वॾो ज़ुल्म कयो आहे। ही तव्हां खां अदब पढ़िया नाम निहाद सियासतदान वोट त वठी वेंदा आहिनि, पर तव्हां न वरी कॾहिं मुंहुं न कंदा आहिनि। हू सोचनि था त असां आवाम खां डंडे ऐं पैसे जे ज़ोर ते इलेक्शन खटींदासीं, पर इहा उन्हनि जी भुल आहे। जेकॾहिं तव्हां सभु हिकु थी वञो, अहिड़ी अवाम दुश्मन सियासतदान खे अवां वोट जे ज़रिए रद्द करे सघो था। हू पाण ई ख़तम थी वेंदा। हिजण ऐं ख़ौफ़ खाइण जी का ज़रूरत ई न आहे। असां सभु तव्हां सां गॾु आहियूं। छा तव्हां मूंखे वोट कंदा? दोस्तो, अवां जी महिरबानी। या तू लेखक माण्हू आहीं, कलम जे ज़रिए समाजी बदिलाइण जी ॻाल्हि थो करीं, पोइ तूं असांजो साथ ॾे न यार। तव्हांजो साथ ई ॾियण आयो आहियां। तमामु सुठो, पाणी ॿई गॾिजी समाज खे बदिलाईंदासीं इंशाअल्लाह। चइबो त इहो छोरो बैरिस्टर मूंखे ललकारे पियो। बाबल साईं, गोह खे खणी खुटी ॻोल्हे शिकारियुनि जा घर। उन जो मक़सद त सजाद खे बि खुटी खयूं आहे। उन में को शक बि आहे छा बाबा? हा, शक त कोन्हे। ये बाबा पाण ग़रीबनि खे ॾंडा हणी वोट वठंदासीं। जॾहिं न 100 गाॾियुनि जी रैली निकिरंदी, इन सजादड़े जे फुकड़े मां हवा ई निकिरी वेंदी। फूकड़े मां हवा न निकिरंदी, बल्कि फूकड़ो ई फाटी पवंदो। कमदार जी बाबा। हिन भेरे पार्टी मटाइजे। बाबा, पार्टियूं त तव्हां रोज़ मटींदा हो, जिथे सवाई ॾिसंदा हो उते ई डोड़ंदा हो। हा कमदार, असीं आहियूं चढ़ंदड़ सिज जा पुजारी। चढ़ियल सां असांजी दोस्ती आहे, बाक़ी किरियल खे केरु थो पुछे। सदको वञा बाबल साईं, तव्हां जहिड़े माण्हुनि जी सिंध खे वॾी ज़रूरत आहे। कमदार, ख़बर नाहे त छो मुंहिंजी दिल जी ॻाल्हि दिमाग़ मञण लाइ तयार ई न आहे। उहो वरी कीअं बाबल? This time check is brought to you by शानदार रिहायशी मंसूबा सिर्फ A&I ग्रुप ऑफ कंपनीज ही दे सकते हैं। ये रहे इनके फोन नंबर्स और वेबसाइट। A&I असांजी दोस्ती आहे, बाक़ी किरियल खे केरु थो पुछे। सदको वञा बाबल साईं, तव्हां जहिड़े माण्हुनि जी सिंध खे वॾी ज़रूरत आहे। कमदार, ख़बर नाहे त छो मुंहिंजी दिल जी ॻाल्हि दिमाग़ मञण लाइ तयार ई न आहे। उहो वरी कीअं बाबल साईं? मूंखे ख़बर नाहे त छो कल्ह खां इहो ख़ौफ़ वराए वियो आहे त हीअ इलेक्शन मां हाराईंदुसि। बाबल साईं, हाराइनि तव्हांजा दुश्मन, अमी छो हाराईंदो? इहो वहम छॾियो। कमदार, कॾहिं कॾहिं मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त ही जीतामड़ा माण्हू अचानक बग़ावत ते लही लठियूं ऐं कुहाड़ियूं खणी मुंहिंजे पोयां डोड़ंदा पिया अचनि, ऐं मां पंहिंजो साह बचाइण लाइ डोड़ंदो पियो वञा ऐं रड़ियूं करे रहियो आहियां त को हुजे
जो मूंखे बचाए, पर मूंखे बचाइण वारो केर बि कोन्हे। बाबा साईं अहिड़ियूं ॻाल्हियूं न करियो। छो था मूं कमज़ोर दिल माण्हूअ खे दिल जो दौरो ॾियो। तव्हां अॼु बि कामयाबु आहियो ऐं सुभाणे बि कामयाबु थींदो। मुझे खान